अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त फ़ौज ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़नि जी ज़बान छिके कढिजे। कानून जे दायरे में रही लॉन्ग मार्च थिए थो त को मसइलो नाहे। सियासत में उहे ई माण्हू ॾफेर पकड़नि पिया जेके पाकिस्तान बणाइण जा मुखालिफ़ हुया। मौलाना फज़लुर रहमान खे हलवे जी ॾिनल दावत वापसि वठंदे शेख रशीद चयो आहे त हाणे मौसम तब्दील थी रही आहे। आसिफ ज़रदारी बिलावल मुंहिंजी ॻाल्हि सम्झनि था, उहे मुंहिंजे वेझो आहिनि त सेनेट इलेक्शन ओपन थिए या ॻुझी विकामण वारा विकामी वेंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंजाब जे 111 कामोरनि खां ख़राब कारकर्दगीअ ते वज़ाहत तलब करे वरिती। वज़ीर आज़म ऑफिस 263 ऑफिसर्स खे कारकर्दगीअ जे बुनियाद ते वार्निंग ऐं 7 ऑफिसर्स खे शोकास नोटिस जारी करे छॾिया। चीफ सेक्रेटरीअ जी रिपोर्ट बैदि वज़ीर आज़म ऑफिस ॿाहिरां DCs खे लिखियल ख़त में चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीरनि बि कामोरनि जी गैर संजीदगी ऐं रवैये जी शिकायत कई आहे। सिंध हुकूमत पेट्रोल वारी वाद वारे हुकूमत जे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। मुर्तज़ा वहाब चयो आहे त पेट्रोल जे अघनि में 16 रुपया वाद आवाम सां ज़ुल्म आहे। ओगरा जी तजवीज़ आवाम खे ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला करे छॾियो आहे। शहबाज़ गिल मुर्तज़ा वहाब जे बयान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त PPA जा जियाला मुल्की मईशत ते लेक्चर ॾियण बदिरां सिंध जूं हालतूं ॾिसनि। अवाम चोरनि जी लुटमार जी क़ीमत चुकाए रहियो आहे। क़ौमी असेंबलीअ जे गिरफ़्तार मेंबरनि जा प्रोडक्शन ऑर्डर जारी करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मुताबिक़ अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ नून लीग जे पार्लियामानी लीडर ख्वाजा आसिफ खे ऐवान में आंदो वेंदो। PP अॻवान सैयद खुर्शीद शाह ऐं फाटा मां चूंडियल MNA अली वज़ीर जा हुकुमनामा बि जारी। असेंबली मेंबर्स सेनेट जे 3 मार्च में थींदड़ इलेक्शन में वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। सेनेट चूंडुनि बाबति गॾियल हिकमत अमली जोड़ण लाइ PDM जे स्टीयरिंग कमेटीअ जो अहम इजलास सुभाणे तलब। यूसुफ रज़ा गिलानीअ खे PDM जे गॾियल उमेदवार तौरु आणण जो ऐलान कयो वेंदो। इजलास में सेनेट चूंडुनि में नंबर गेम वारे मामले ते बि ब्रीफिंग ॾिनी वेंदी। इलेक्शन कमीशन पारां सेनेट चूंडुनि जे शेड्यूल में तब्दीलीअ बैदि नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जो सिलसिलो जारी। PTI जी कंवल शोबिज़ नामज़दगी काग़ज़ इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾिया। कोयटा में PABA जे उम्मीदवार अब्दुल ख़ालिक अचकज़ाई ऐं खलील जा बि नामज़दगी काग़ज़ जमा। हेल ताईं बलोचिस्तान में सेनेट चूंडुनि लाइ 14 उम्मीदवारनि फार्म जमा कराया। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त कराचीअ खे पंहिंजो हक़ न पियो मिले। शहर जी हालत ते तरस पियो अचे। KMC वटि मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण लाइ बि पैसा न आहिनि। वफ़ाक़ पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करे रहियो आहे। कराचीअ में तक़रीब खे ख़िताब कंदे असद उमर चयो त हलंदड़ साल ग्रीन लाइन बस सर्विस शुरू कई वेंदी। गवर्नर इमरान इस्माइल जो चवणु आहे त कराचीअ मां कचरो साफ़ करण वारो सोल्ड वेस्ट मैनेजमेंट सिस्टम नाकाम थी वियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त PTI क़यादत खे पंहिंजे ई मेंबर्स ते शक आहे। हुकूमत जी नाअहलीअ सबबि आम माण्हुनि जो जीअण जंजाल बणियल आहे। बिजली एतिरी महांगी थी वई आहे जो आम माण्हू बिल बि नथा भरे सघनि। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नासिर शाह चयो आहे त हिकु तरफ़ महांगाईअ सबबि माण्हू सख़्तु परेशान आहिनि, ॿिए तरफ़ सिंध जे अवाम खे गैस बि न पई मिले। आइन मूजिबि सभ खां पहिरियां गैस पैदा कंदड़ सूबे जो हक़ आहे। सिंध हुकूमत पंजाब में कणक जो फी मण अघु 1800 रुपया मुक़ररु करण वारे वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले खे आबादगारनि ऐं हारियुनि सां मज़ाक़ करार ॾेई छॾियो। ज़राअत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त पंजाब सभ खां वधीक कणक पैदा करण वारो सूबो आहे। जेकॾहिं कणक जो अघु 2000 रुपया मुक़ररु न कयो वियो त ॿीहर अटे जो बहरान पैदा थी सघे थो। जमायत अल सालिहीन पाकिस्तान जे तरफ़ खां रूहानी इज्तिमाई सुन्नी कॉन्फ्रेंस सोबतपुर बलोचिस्तान में मरकज़ी नाज़िम आला जमायत अहल सुन्नत पाकिस्तान अमीर जमायत अल सालिहीन पाकिस्तान हुजूर सुल्तान अल आरफीन हज़रत साहिबज़ादा अल हाज पीर मोहम्मद खालिद सुल्तान अल कादरी सालाना अज़ीम शान रूहानी इज्तिमा व सुन्नी कॉन्फ्रेंस के खिताब कंदे ऐं साहिबज़ादा पीर सिकंदर सुल्तान अल कादरी, पीर डॉक्टर आबिद सुल्तान अल कादरी, पीर सलमान सुल्तान अल कादरी, पीर दाऊद सुल्तान अल कादरी, पीर मुरीद सुल्तान अल कादरी जी मीडिया सां गुफ्तगू। जीअं त अॼु सॼे सिंध में वेटनरी शागिर्दनि एहतिजाज रिकॉर्ड कराया, उन सिलसिले में असां बि एहतिजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। एहतिजाज जो मक़सदु उहो आहे त पंजाब सूबे जे वेटनरी शागिर्दनि जीअं सिंध सूबे जे शागिर्दनि खे बि हाउस जॉब ॾिनी वञे। ताज़ो पंजाब हुकूमत जे तरफ़ खां पंजाब वेटनरी शागिर्दनि खे हाउस जॉब ॾिनी वई।
असीं हिन एहतजाज ज़रिए सिंध हुकूमत ऐं लाइव स्टॉक जे वज़ीर ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो करियूं था त पंजाब जीअं असांखे बि हाउस जॉब फराहम कया वञनि। मौजूदा हुकूमत महांगाई ऐं करप्शन जा नवां रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया आहिनि। अगरि इहा हुकूमत वधीक रही त आवाम बुखू काटण ते मजबूर थी वेंदो। पीपी नसीराबाद जे सदर मीर बिलाल खान उमराणीअ जी मीडिया सां डेरा मुराद जमालीअ में गुफ़्तगू। शेदातपुर लॻ ॻोठ मीर मोहम्मद जखरो वाया शाहपुर चाकर रोड शाहपुर चाकर में नौजवान ट्रेन हादसे में फौत, जंहिं ते पुलिस न पहुती। लाश जी सुञाणप अञा ताईं न थी सघी। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।